बरसात जो ज़िक्र कंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वसकारो थियो आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। मौसम ख़ुशगवार बणिजी वई आहे। अहम ख़बर आहे अवां शेयर कंदासीं। हैदराबाद, जामशोरो, मटियारी, डोकरी, मांझंद ऐं नसीराबाद में वसकारो थियो आहे। सन, मुबारकपुर, ॾखण, वाहिपांदी, मियां साहब, मीरपुर बुरड़ो ऐं ॿियनि शहरनि में बि बरसाति पई आहे। किथे तेज़ त किथे हल्की बरसाति बाद गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसम ख़ुशगवार थी वई आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पलुर जी पालोट थी आहे। गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे जॾहिं त मौसम वणंदड़ बणिजी वई आहे। ज़िक्र कंदासीं हैदराबाद, जामशोरे, मटियारी, डोकरी, मांझंद, नसीराबाद में मींहुं वठो आहे। सन, मुबारकपुर, ॾखण, वाहिपांदी, मियां साहब, मीरपुर बुरड़ो समेत ॿियनि शहरनि में वसकारो थियो आहे। किथे तेज़ त किथे हल्की बरसाति खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। हेस्को जा 34 फीडर स्ट्रिप थियण करे मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली बि बंदि थी वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जो ज़िक्र कयूं पिया। गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। बरसाति पई आहे। हैदराबाद, जामशोरे, मटियारी, डोकरी, मांझंद ऐं नसीराबाद में मींहुं पियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, सन, मुबारकपुर, ॾखण, वाहिपांदी, मियां साहब, मीरपुर बुरड़ो ऐं ॿियनि शहरनि में बरसाति पई आहे। किथे तेज़ त किथे हल्की बरसाति बाद गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसम ख़ुशगवार थी वई आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। हेस्को जा 34 फीडर स्ट्रिप थियण करे मुख़्तलिफ़ शहरनि जी बिजली बंदि थी वई आहे। तर्जुमान जो अहिड़ो चवणु आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं साकिब कुबर खां। जी साकिब, अपडेट कजो मौसम जे हवाले सां। जी बिल्कुलु, मां मूंखे ॿुधाईंदो त केतिरनि ॾींहंनि खां गर्मी ऐं घुट वारे मौसम खां पोइ जेको आहे अॼु हैदराबाद में जेको आहे तेज़ तूफ़ानी बरसाति थी आहे। जंहिं सबबु जेको आहे हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे पाणी जेको आहे बीहजी वियो आहे। हेठियुनि वारे इलाइक़नि में बरसाति पवण सबबु जेको आहे हेस्को इंतिज़ामिया पारां जेका उहा बिजली बंदि कई वई आहे। हिन वक़्तु हैदराबाद जा 34 जेके 11 केवी फीडर आहिनि उनजी बिजली जेका आहे मुकमल तौर ते बंदि आहे। हेस्को तर्जुमान जो चवणु आहे त बिजली सेफ्टी जे बुनियाद ते बंदि कई वई आहे। जीअं ई बरसाति बंदि थींदी त उनजे इलाइक़े में पेट्रोलिंग कराए क्लीयरेंस बाद जेका बिजली जेका आहे उहा मुकमल तौर ते बहाल कई वेंदी। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो त जीअं ई ड्रेन इमरजेंसी जेका आहे उहा शुरू कई वई त हैदराबाद जे ज़िले इंतिज़ामिया पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके आहिनि उहे मीटिंग घुरायूं वयूं त जीअं हेठां वारे इलाइक़े में जेको पाणी जेको बीहंदो बरसाति जो उन इलाइक़नि में बरसाति जो पाणी न बीहे। पर हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां त हैदराबाद कीदू चौक 7 नंबर जेको फ्लाईओवर आहे उन हेठां जेको पाणी जेको आहे बीठल आहे। समेत जेका हेठां वारे इलाइक़े में पाणी बीठल, पर ज़िले इंतिज़ामिया तरफ़ अञा ताईं कहिड़ा उपाउ कोन वरिता विया आहिनि त उन इलाइक़े में पाणी ख़तमु कनि। पर हेस्को तर्जुमान जो चवणु आहे त जेसि ताणी बरसाति बंदि न थींदी तेसि ताणी बि उन इलाइक़े जी बिजली जेका आहे उहा बहाल नथी थी सघे। अच्छा साकिब, पर जेकॾहिं बिजली न आहे त उनखां पोइ जेके रहवासी आहिनि उहे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी वञनि था। पाणी जी खोट थी वञे थी ऐं मुख़्तलिफ़ शयूं थियनि थियूं। बरसाति जेकॾहिं ॿ ॾींहं हलंदी त बिजली 2 ॾींहं बंदि हूंदी। मां मूंखे ॿुधाईंदो त बरसाति जे सबबु जेको आहे जेका बिजली बंदि आहे उनजो मेन मक़सदु जेको तर्जुमान जो चवणु आहे त असां जेकॾहिं हलंदड़ बरसाति या फौरी तौर ते असां बिजली जेका आहे स्टार्ट कंदासीं त जेके थंभा लॻल आहिनि उनमें जेके आहिनि जानी जेके आहिनि नुक़सानु थींदो। को वॾो हादसो थी सघे थो जंहिंजे करे असां बंदि कया। पर हिननि जी चवणु आहे त असां कोशिशि कयूं था जिन स्टेशन ते मेन पाणी जो पंपिंग स्टेशनूं आहिनि या ड्रेनेज स्टेशनूं आहिनि उन्हनि जी बिजली असां हंगामी बुनियादनि ते फौरी तौर ते बहाल कंदासीं त जीअं उन इलाइक़े मां पाणी निकिरी सघे ऐं शहरनि खे जेको आहे पाणी घरनि जे अंदरि मुहैया थी सघे। पर हिन वक़्तु बि ऑपरेशन जूं टीमूं जेके बिजली बहाल करण में रुधल आहिनि। जी वॾी महिरबानी साकिब हिन वारे सां अपडेट करण जे लाइ। ज़िक्र कयूं पिया बरसाति जो। हैदराबाद में हेस्को तर्जुमान बयानु जारी करे छॾियो आहे। हेस्को चवे पियो त असां जेसीं ताईं बरसाति बंदि न थींदी तेसीं ताईं असां बिजली न हलाईंदासीं। ऐं हिकिड़ो अजीब मंतक आहे छा, मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति पई आहे पर जेकॾहिं बरसाति हुजे उन सां गॾोगॾु वरी बिजली बि न हुजे त जेके रहवासी आहिनि उहे ॼण त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थियनि। बिल्कुलु परेशान हूंदा। ऐं ॿियो अगरि बिजली बंदि थिए थी त उन सां ॾिसूं था छा थिए पियो छा न पियो थिए। छो जो बरसाति जो मौक़ो लॻो पियो आहे ऐं बरसाति जारी आहे, अञा त हीअ स्टार्ट आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति पई आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। जी नाज़रीन, हैदराबाद, जामशोरे, मटियारी, डोकरी, मांझंद ऐं नसीराबाद में मींहुं पियो आहे। सन, मुबारकपुर, ॾखण, वाहिपांदी,
मियां साहब दादू समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पई आहे। असांखे हिन वक़्तु दादू मां दानिश ख़ुश्क ज्वाइन कयो आहे। जी दानिश, छा सूरत हाल आहे? मौसम जे हवाले सां अपडेट कजो। जी बिल्कुलु, गुज़िरियल ॾींहं खां वठी दादू ऐं भरपासनि जे इलाइक़नि में तेज़ तूफ़ान जेको आहे मिटी जे तूफ़ान सां गॾु किथे हल्की त किथे तेज़ बरसाति जो जेको वस्कारो आहे वक़्ते वक़्ते सां उहो जारी आहे। बरसाति जे वस्कारे सबबु गर्मी जो ज़ोर जेको आहे उहो टुटी पियो आहे। मौसम जेका आहे उहा ख़ुशगवार बणिजी वई आहे, जॾहिं त तेज़ मिटी जे तूफ़ान सबबु केतिरा ई बिजली जा जेके पोल आहिनि उहे किरी पिया आहिनि। उन सबबु सवें ॻोठनि जी जेका बिजली आहे दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि जी उहा मुअतल थियल आहे। ऐं उन सां गॾोगॾु बरसाति जेका आहे उनजो वक़्ते वक़्ते सां किथे तेज़ त किथे हल्की बरसाति ऐं मिटीअ जो तूफ़ान ऐं थधियुनि हवाउनि जो जेको सिलसिलो आहे उहो गुज़िरियल ॾींहं खां वठी जारी आहे। हिन वक़्तु बि दादू ऐं भरपासनि जे इलाइक़नि में बूंदबारी जो जेको सिलसिलो आहे उहो गुज़िरियल 1 कलाक खां वठी जारी आहे। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ। जी नाज़रीन, अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति पई आहे, गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे, मौसम ख़ुशगवार थी वई आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। हैदराबाद, जामशोरो, मटियारी, डोकरी, मांझंद ऐं नसीराबाद में वस्कारो थियो आहे। सन, मुबारकपुर, ॾखण, वाहीपांदी, मियां साहब, मीरपुर बुरड़ो ऐं ॿियनि शहरनि में बरसाति पई आहे। किथे तेज़ त किथे हल्की बरसाति बाद गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे, मौसम ख़ुशगवार थी वई आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर हैज़गोजा चोटरी फीडर स्ट्रिप थियण करे मुख़्तलिफ़ शहरनि जी बिजली बंदि थी वई आहे। तर्जुमान जो चवणु आहे। जी नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति पई आहे, गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे, मौसम ख़ुशगवार थी वई आहे। हैदराबाद, जामशोरे, मटियारी, डोकरी, मांझंद ऐं नसीराबाद में वस्कारो थियो आहे। सन, मुबारकपुर, ॾखण, वाहीपांदी, मियां साहब, मीरपुर बुरड़े समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति पई आहे। किथे तेज़ त किथे हल्की बरसाति खां पोइ गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे, मौसम ख़ुशगवार थी वई आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। बरसाति पइजी रही आहे मुख़्तलिफ़ शहरनि में। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति पई आहे, गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं नसीराबाद जे रिपोर्टर बशीर लगारी खां। जी बशीर, अपडेट कजो। हाँ जी, अव्हांखे ॿुधायां त अॼु नसीराबाद ऐं भरपासे इलाइक़नि में सावणीअ जे बरसाति जो वस्कारो थियो आहे। उन वस्कारे खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी पियो आहे। मौसम जेको आहे ख़ुशगवार बणिजी वई आहे। बरसाति पवण खां पोइ मवासिलती निज़ाम जेको आहे उहो दरम बरम थी वियो आहे ऐं केतिरनि ई कलाकनि खां वठी बस जेका बिजली उहा पिणु ग़ाइबु आहे, जंहिंजे करे शहरी सख़्तु परेशान आहिनि। जी वरी महिरबानी बशीर इन बारे सां अपडेट करण जे लाइ। ज़िक्र कयूं पिया बिजली बंदि आहे, शहरी परेशान आहिनि। असांजे नुमाइंदे इहो रिपोर्ट कयो आहे। अव्हां खे आगाह कयूं पिया सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति खां पोइ गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे, मौसम ख़ुशगवार थी वई आहे।